त पंहिंजी दिलि खे ख़ुशि कीअं रखिजे। खाधो पीतो चेंज थी वियो आहे, माहौल चेंज थियो आहे, जेके असीं ओवरऑल ॻाल्हियूं करे चुका आहियूं। डिप्रेशन बि असां वटि आहे ऐं खोड़ सारो आहे, नंढी नंढी ॻाल्हि ते बि असीं डिप्रेस थी वेंदा आहियूं। सो दिलि खे कीअं ख़ुशि रखूं? डिप्रेशन जी बीमारी त हाणे मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां डिप्रेशन त हिकिड़ी बीमारी आहे जी। हुनजी, पर डिप्रेशन खां अलावा ॿियूं जेके ज़हनी परेशानियूं आहिनि, जॉब जूं परेशानियूं आहिनि, घरू सोशल प्रॉब्लम्स, माण्हुनि जूं दुश्मनियूं, माण्हुनि जूं लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन, मौसम, महांगाई, इहे जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्ट्रेसिस आहिनि, इहे डायरेक्टली और इनडायरेक्टली शॉर्ट टर्म और लॉन्ग टर्म। शॉर्ट टर्म में जीअं आहे त माण्हू कंहिंखे अहिड़ी का ओचितो कंहिंखे ख़बर ॿुधाइजे थी त उन माण्हू खे सडनली जेके ऑलरेडी हिकिड़ी बीमारी आहे दिलि जी बीमारी, लेकिन उहो ओचितो काई ख़बर ॿुधे थो त उहो यकदम में उनखे हार्ट अटैक थिए थो या मौत जो शिकार थो थी वञे। त हाणे इहे हिकिड़ी अक्यूट हिकिड़ो रिएक्शन जेको आहे। ॿियो आहे क्रॉनिक जेको आहे, जिन खे क्रॉनिक परेशानियूं ऐं डिप्रेशन जूं जेके बीमारी थियनि थियूं, त उन्हनि परेशानियुनि जे करे असांजे बॉडीअ में जेके आहिनि से मुसलसिल जेके आहिनि से उन क़िस्म जा हार्मोन्स रिलीज़ थियनि था, जेके दिलि जे शरियानुनि में जेके आहिनि उन्हनि में ब्लॉक या जेके शरियानूं ब्लॉक थियल आहिनि, उन्हनि ब्लॉक थियल शरियानुनि में सडनली घाव, जंहिंखे असां प्लैक रप्चर चऊं था, प्लैक रप्चर, वरी पोइ उन प्लैक रप्चर जे थियण जे करे उते खून जो लोथड़ो जमा थी करे, जेकॾहिं खून जो लोथड़ो नंढो आहे त नंढो हार्ट अटैक थिए थो, वॾो आहे त वॾो हार्ट अटैक थिए थो, अञा बि वॾो आहे कंहिं वॾी शरियान में मथे ई आहे त पोइ कार्डियक अरेस्ट थी दिलि जेका आहे बंदि थी, माण्हू मौत जो शिकार था थी वञनि पिया। त इहो डिप्रेशन ऐं स्ट्रेस जेको आहे जेके लाइफ जा, उहो डायरेक्टली या इनडायरेक्टली अॻे असां इन खे सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त जीअं डायबिटीज़ जी ब्लड प्रेशर तव्हां डॉक्टर ॾे वञी चेक कराए ऐं डॉक्टर तव्हांखे ॿुधाए थो त तव्हांजो हेतिरो ब्लड प्रेशर आहे। कोलेस्ट्रॉल शुगर तव्हां चेक करे डॉक्टर तव्हांखे ॿुधाए थो तव्हांजी शुगर जी बीमारी आहे। लेकिन स्ट्रेस खे चेक करण जे लाइ कोई अहिड़ो आलो कोन्हे को, अहिड़ो को इंस्ट्रूमेंट कोन्हे को जंहिंसां चेक करे ऐं ॿुधाइजे त तव्हांखे केॾो घणो जेको आहे सो केतिरो ख़तरनाक आहे। ऐं माण्हू हलनि था, चलनि था, घुमनि था, फिरनि था, लेकिन कंहिंखे अंदाज़ो नथो लॻाए सघिजे त हीउ कहिड़े वॾे स्ट्रेस में जेको आहे सो गुज़रे थो। जॉब आहे, माण्हू खे जॉब जो उते हिकिड़ो माहौल आहे, उन माहौल में उनखे उन माहौल में जॉब फर्स्ट क्लास सुठी हिकिड़ी बिल्डिंग अचे आहे उनजी, लेकिन उनजो माहौल जेको आहे उहो स्ट्रेसफुल आहे। उन स्ट्रेसफुल जे माहौल जे करे उनजी दिलि जेका असां ॿुधासीं। सो स्ट्रेस जेको आहे मुख़्तलिफ़ उन जा जेके आहिनि से, लेकिन डायरेक्टली या इनडायरेक्टली दिलि खे नुक़सानु पहुचाए थो।